थिया तब मकसद मुख्तसर जो है प्रोग्राम की कंदा पावन वाली मेहरबानी साईं अब्दुल्ला मंगी साहब जी मेहरबानी करे यार कुली अंग में न ठायो मां त एकड़ो गरीब ॿार आहियां पर ये जेका या मखण समय जे जदोजहद कई आहे ऐं जेके लफ़्ज़ ॻाल्हाया बड़ा मेहरबानी करे यार इन ते अमल कयो असांजो वॾो आहे ऐं असांजो आहे असांजे लाइ ॻाल्हायो अथई असांजी सिंध जे लाइ ॻाल्हायो अथई ऐं तमामु सुठो ॻाल्हायो अथई ऐं हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां त यार असांजी सिंध सोन अथव मां ग़रीब जो ॿार थी करे खुदा वाह शायदा मां 4 सूबा घुमी आयो आहियां मां दर जो पाणी पीतो आहे पर जेतिरी असांजी सिंध सुहिणी आहे न कोई सूबो सुहिणो न अथव इन सां जेको हाल करिया नाला मां बि कोई सिंधी सॉन्ग चवां थो ऐं तव्हां वेहो त थोरी देरि में अञा तव्हांखे मज़ो ईंदो उस्ताद मुख्तियार अचे थो ढोलक बि खणी थो अचे ऐं चाचो वॾल बि अचे थो बाजो खणी ईंदो ऐं असांजो सुठो सिंगर वसीम बि वेठो आहे जेको हाल करिया नाला दुआ कयो अल्लाह हिम्मत ॾे तव्हांखे ॿुधाए ये हुयो असांजो मोहतरम इमरान समय जो चए तव्हांखे वेठे वेठे चैन सुबह जी ॻाल्हि कई सिंध में तमामु पंहिंजा ऐं बहितरीन अल्फाज़नि में जेको आहे खिताब कयो त मां 2 सूबा घुमियो आहे लेकिन बाक़ी सिंध जहिड़ो को सूबो ई न आहे जे तव्हां सिंधी माण्हू सुहिणा आहियो न ईअं सिंध सुहिणी आहे ऐं सुहिणा थी ॾेखारियो ईअं सुहिणा थी ॾेखारियो माने पंहिंजे पाण में मोहबतूं पैदा कयो मोहबत पैदा करण सां तव्हां ॾिसो त केॾो रंग लॻे थो तो लतीफ चवा मोहब्बत पाए मन में रंड अनगन तन जो शराब नाना तो लॻायो जो तही जो जहान पैदा कयो आहे उहो मोहब्बत लाइ पैदा कयो आहे स्पीच लाइ असां दिमाग में घणो कुझु असां जहन मिट्टिया जी खुशबू के तो हिते जहन सांगिनी जे संग के सुञा तो हिते तैसा कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते तंहिंखे चओ मुंहिंजी नगरिया मन किरी वञे तंहिंखे चओ नगरिया मन किरी जे कुलार नील यार नी नफरत कर मुझे पोरता पार नी नफरत कर होश चाहे जो ना भी विनायल हुजे तंहिंखे चओ जी नगरिया मन किरी वञे तंहिंखे चओ जी नगरिया मन किरी वञे जहन मिट्टीअ जी खुशबू खे ॾातो हिते जहन सांगिनी जे संग के सुञातो हिते तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते तंहिंखे चओ जी नगरिया मन किरी वञे तंहिंखे चओ जी नगरिया मन किरी वञे ओ अमा तू न पंहिंजो कजा जे वतन जा मेरी न मारे जा जे वतन जा ओ मेरी न मारे जा ओ अमा तू न पंहिंजो कजा जंग महाराजी जंग महाराजी जे मारे जा ओ अमा तू न पंहिंजो कजा जे वतन जा ओ मेरी अब वे होना चाहिए सिंगर अचिन था बड़ा इन जे
असां जो त ता थकी पिया आहियो खुशबू चढ़ी छो प्रोग्राम न थोड़े छा खुशबू लमाने में चढ़ंदी वने हाणे तव्हां जो टाइम इंशाअल्लाह ताला वठदासीं असां स्पीच ही घट कराइया दोस्तन मखण खान चयो तो बाबा मुख्तसर जेका प्रोग्राम करणो आ सिर्फ तव्हां जे एंटरटेनमेंट जे लाइ असां फनकारनि खे घुरायूं था हिते ऐं अलाह तव्हांखे मज़ो अची वेंदो अञा गोरो टाइम न थियो आहे टाइम तकरीबन 10 थियो आहे 10 गोरो टाइम खां इहो तव्हां जे हेड़ा प्रोग्राम हलंदा रहंदा इंशाअल्लाह ताला तव्हां साथ रहियो त ही जेके असांजा इमरान मारा आहिनि तव्हांखे मज़ो ॾींदा बाक़ाइदे अञा इमरान तयारी करे जो रिहर्सल करे जो अंदर बि असांजा फनकार वेठा आहिनि रिहर्सल करण जा तव्हां जीअं चइजो असां प्रोग्राम वाइंड अप कंदासीं तव्हां दिलि चाहियो लेकिन इहा बि यादि करे छॾियो मखण खान चए थो थोरो ॻाल्हायो छो त असां मखण एतिरो कुझु ॻाल्हायो जमील ॻाल्हायो मां ॻाल्हायो मीत ॻाल्हायो काफ़ी आहे अॼु जेको कुझु तव्हां बर्दाश्त करे सघो ही घणो कुझु तव्हांखे ईअं सम्झो अधे मखण ऐं ॼण दोस्तनि ॿुधायो आहे छो त एतिरो डोज़ न ॾियूं जे तव्हां बर्दाश्त न करे सघो जॾहिं बि काई क़ौम पंहिंजी तारीख़ ऐं तहज़ीब खे सकाफ़त खे सभ्यता खे रीतू रस्मू रवाजनि खे यादि रखंदी आहे उहा क़ौम कॾहिं बि पंहिंजी तारीख़ जी हैसियत न विञाए सघंदी आहे छो त अॻ में माना अचण सां मां इहो चयो इहो साईं अॻ में चई चुको हुयो केरु बुखारी हे त हींअर जेको आहे जेका तनक़ीद थी उन खां पोइ असांजे हिकिड़ो मथां उहो हिकिड़ो तारीख़ी जुमला मरझाया पिया वञनि उहे अॻ में असांजा जेको आदि बाबा ठाहे चुका ऐं उहो बयानु करे चुका ऐं वाकई जेको आहे असांखे अॼु जेका हिकु इतिहाद जी ज़रूरत आहे ॿधी जी ज़रूरत आहे ऐं अहिड़नि प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे जेकॾहिं असां इहे प्रोग्राम कंदासीं ऐं नौजवान नस्ल खे असां तयारु कंदासीं त उहे जेके हिन वक़्तु असां खां कटाफ थी विया आहिनि हाणे मां तव्हांखे ॿुधायां मां चाइना जो ग्रेजुएशन पढ़ियो त चाइना जा जेके माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु बि हिकिड़ो ई चैनल ॾिसनि था जंहिंजी 1.5 अरब आबादी आहे ऐं उहे पंहिंजी ॿोलीअ में सॼो लिटरेचर पढ़नि था ऐं पढ़ाइनि था असांजी क़ौम खे एतिरो त परे धिकियो वियो आहे एतिरो परे धिकियो आहे शायदि असांखे सम्झ में नथो अचे एस्टेब्लिशमेंट या इदारा इहो चाहिनि था त इहा क़ौम ऊंधाईअ में अञा रहे छो त इहो हिकिड़ो क्लियर थी वियो इहो कॉन्सेप्ट क्लियर आहे त बाबा ज़रूरी न आहे त असां सभु ॿोली सिखूं असांखे पंहिंजी ॿोली जेको आहे बारे में ॼाणणु आहे लतीफ़ ॾिसो केॾियूं घड़ियूं कयूं असां तव्हांखे ॿुधायो पैगाम त असां पंहिंजी ॿोली खे कोन था ॼाणूं 2 साल पोइ चाइना असांजो आज़ाद थियो आहे 47 में असांजो मुल्क थियो अमन जानो थियो आहे ॾिसो दुनिया में छाइजी विया